नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में खबर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत थरपारकर ज़िले जे फलورमلن ऐं आटा चक्किन खे सरकारी अघ ते कणक जी फराहमी गुज़िरियल 3 महीने खां बंद करे छॾी। सरकारी गोदाम में कणक ख़राब थियण लगी है। फलورमلن ऐं चक्की मालिकान खे सरकारी अघ ते कणक न मिलण सबबि वापारी अटे जा मण पसंदीदा अघ मुक़रर करे छॾियनि। फी मण 2500 खां 2700 रुपया वेकिरो करण लगा आहिनि। मारूड़ा सख़्त परेशान आहिनि। ज़िले जे समूरनि शहरनि में अटे जो अघनि में ओचितो वाद बावजूद ज़िले इंतज़ामिया नोटिस न वरितो है। प्राइस कंट्रोल कमेटी भी मंजर आम तां गायब है। सिंध सरकार पारां सरकारी अघनि ते कणक जी फराहमी बंद करण सबबि वापारी कणक ओपन मार्केट में खरीद करे मर्ज़ी जे अघनि ते वेकिरो करे रही। असां वटि कणक गोदामनि में मौजूद है, पर सरकार जी का पॉलिसी ऐं लेटर न हुजण करे कंहिंखे बि कणक नथा ॾियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।